पाकिस्तान ऐं चीन ग्वादर इंटरनेशनल एयरपोर्ट जो वर्चुअल इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीनी वज़ीर आज़म ली चियांग ग्वादर एयरपोर्ट जो इफ्तिताह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ चीन जो अज़म वाखाण जोॻो आहे। चीन जे वज़ीर आज़म ली चियांग चयो त ग्वादर हवाई अॾे जो कमु मुकमिल थियणु अहम कामयाबी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान जी तरक़ी लाइ चीन जो अज़म वाखाण जोॻो आहे। ॿितरफ़ा मुआहिदा ॿिन्ही दोस्त मुल्कनि विच में नए बाब जो इज़ाफ़ो कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुआशी तरक़ी जे एजेंडा खे अॻिते वधाइण में चीन अहम किरदारु अदा कयो। ग्वादर इंटरनेशनल एयरपोर्ट ॿिन्ही मुल्कनि जे मज़बूत दोस्तीअ जो चिटो सबूत आहे। ग्वादर एयरपोर्ट सीपेक जे गुलदस्ते में हिकु वधीक गुल जो इज़ाफ़ो आहे। मियां शहबाज शरीफ़ चयो त मनसूबे खे मुकमिल करण लाइ ॿिन्ही मुल्कनि जे इंजीनियर्स ऐं वर्कर्स जूं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। पाकिस्तान ऐं चीन ज़रायत वापार सनअत जे शोबनि में मुफ़ाहमती यादाश्तनामनि ते सयूं कयूं आहिनि। चीन जे वज़ीर आज़म ली चियांग ग्वादर इंटरनेशनल एयरपोर्ट जे जुड़ी रास थियण खे वॾी कामयाबी करार ॾींदे चयो त ग्वादर इलाइक़ाई तरक़ीअ जे मर्कज़ सां गॾु ॿिन्ही मुल्कनि जे दोस्तीअ जो अक्स आहे। चीन जे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ चीन पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। असां पाकिस्तान जे अवाम जी ख़ुशहाली चाहियूं था। चीन जे वज़ीर आज़म ली चियांग चयो त ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे। गॾियल तरक़ी हदफ़ हासिल करण लाइ असां पुरज़म आहियूं। तक़रीब बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीनी वज़ीर आज़म ली चियांग विच में मुलाक़ात थी ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ॿिन्ही अॻुवाणनि विच में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुख़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि थी ऐं ॿिन्ही वज़ीर आज़मनि इलाइक़ाई आलमी अहमियत जे मसइलनि ऐं समूरनि फॉर्म्स ते मुशावरत जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। उन मौक़े ते पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं करण वारी तक़रीब कोठाई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में स्मार्ट क्लास रूम्स बाबति दस्तावेज़नि जी मटासटा थी, जॾहिं त सीपेक तहत ग्वादर ते 7 जॉइंट वर्किंग ग्रुप इजलास जे नुक़्तनि जे दस्तावेज़ जी मटासटा कई वई। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जी मुफ़ाहमती यादाश्तनामनि ते सयूं बि कयूं वयूं। पाकिस्तान ऐं चीन विच में इंसानी वसीलनि जी तरक़ी बाबति दस्तावेज़ जी बि मटासटा कई वई ऐं इतलात मवासिलात जे शोबनि में सहकार बाबति मुफ़ाहमती यादाश्त ते सयूं कयूं वयूं।